नाज़रीन खे आगाह कंदा हलूं बिन कासिम खां स्कूल वींदड़ मासूम ॿारड़ी खे वेशी जाब्तार मुबैना जिनसी ज़्यादती जो निशानो बणाए छॾियो। पुलिस जाब्तार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पिपरी जे साबू गबोल ॻोठ में 7 वरियनि जे ॿारड़ी सां मुबैना ज़्यादती कई वई। वारसनि जो चवण आहे त आमना घर खां स्कूल वञण लाइ निकिती त घिटीअ में रहंदड़ जुमन पुट मजीद चांडियो ॿारड़ीअ खे शइ वठी ॾियण बहाने घर वठी वञी जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो। पाड़े वारनि जो चवण आहे त घर मां ॿारड़ी जे रोइण जा आवाज़ ते पहुता त मासूम नीगरी बिना कपड़नि जे रोई रही हुई ऐं जाब्तार फरार थी वियो। पुलिस नीगरीअ खे मेडिकल रिपोर्ट लाइ जिना अस्पताल मुंतकिल करे छॾियो, जॾहिं त वाक़े जी FIR बिन कासिम थाणे ते दाख़िल करे जाब्तार जुमन चांडियो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। आगाह कयूं पिया बिन कासिम स्कूल वींदड़ मासूम ॿारड़ीअ खे वेशी जाब्तार मुबैना जिनसी ज़्यादती जो निशानो बणाए छॾियो। पुलिस जाब्तार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पिपरी जे साबू गबोल ॻोठ में 7 वरियनि जी ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती कई वई आहे। वारसनि जो चवण आहे त आमना घर खां स्कूल वञण लाइ निकिती त घिटीअ में रहंदड़ जुमन पुट मजीद चांडियो ॿारड़ीअ खे शइ वठी ॾियण बहाने घर वठी वञी जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो। पाड़े वारनि जो चवण हो त घर मां ॿारड़ीअ जे रोइण ऐं रड़ियुनि जा आवाज़ ॿुधी पहुतासीं त मासूम निगरी बिना कपड़नि जे रोई रही हुई ऐं जाब्तार फरार थी वियो हुयो। पुलिस निगरीअ खे मेडिकल रिपोर्ट लाइ जिना अस्पताल मुंतकिल करे छॾियो, जॾहिं त वाक़े जी FIR बिन कासिम थाणे ते दाख़िल करे जाब्तार जुमन चांडियो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया बिन कासिम स्कूल वींदड़ मासूम ॿारड़ीअ खे वेशी जाब्तार मुबैना जिनसी ज़्यादती जो निशानो बणाए छॾियो। पुलिस जाब्तार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पिपरी जे साबू गबोल ॻोठ में 7 वरियनि जी ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती कई वई। वारसनि जो चवण आहे त आमना घर खां स्कूल वञण लाइ निकिती त घिटे में रहंदड़ जुमन पुट मजीद चांडियो ॿारड़ीअ खे शइ वठी ॾियण बहाने घर वठी वञी जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो। अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाह कयूं पिया। पाड़े वारनि जो चवण हुयो त घर मां ॿारड़ीअ जे रोअण ऐं रड़ियुनि जे आवाज़ ते पहुतासीं त मासूम नीगरी बिना कपड़नि जे रोई रही हुई ऐं जाब्तार फरार थी वियो। पुलिस नीगरीअ खे मेडिकल रिपोर्ट जिना अस्पताल मुंतकिल करे छॾियो, जॾहिं त वाक़े जी FIR बिन कासिम थाणे ते दाख़िल करे जाब्तार जुमन चांडियो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बिन कासिम स्कूल वींदड़ मासूम ॿारड़ीअ खे वेशी जाब्तार मुबैना जिनसी ज़्यादती जो निशानो बणाए छॾियो। पुलिस जाब्तार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पिपरी जे साबू गबोल ॻोठ में 7 वरियनि जी ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती कई वई। आगाह कयूं पिया। वारसनि जो चवण आहे त आमना घर खां स्कूल वञण जे लाइ निकिती त घिटीअ में रहंदड़ जुमन पुट मजीद चांडियो ॿारड़ीअ खे शइ वठी ॾियण बहाने घर वठी वञी जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो आहे। पुलिस नीगरीअ खे मेडिकल रिपोर्ट लाइ जिना अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे, जॾहिं त वाक़े जी FIR बिन कासिम थाणे ते दाख़िल करे जाब्तार जुमन चांडियो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां धरती TV न्यूज़ जे रिपोर्टर बिन कासिम खां सजाद छजड़ो हिन वक़्त लाइन ते मौजूद आहे। जी सजाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधायो त पिपरी के साबू गबोल ॻोठ में 7 सालनि जी ॿारड़ी जेका आहे उन सां मुबैना ज़्यादती जी कोशिश थी आहे ऐं उन हवाले सां आरा जी गोगी जेका घर खां स्कूल में वञण लाइ निकिती हुई त गली में रहंदड़ जेको जुमन पुट मोहम्मद चांडियो जेको आहे ॿारड़ी खे शइ जे बहाने जेको आहे घर वठी वियो। वारसनि इल्ज़ाम ते चयो आहे त हुन ॿारड़ी सां ज़्यादती कई आहे ऐं जंहिंखां पोइ थाने ते इतला ॾई वियो। बिन कासिम थाणे जी पुलिस फोर्स ते कार्रवाई कंदे जाब्तार जुमन खे गिरफ़्तार करे वरितो वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। वाक़े जे केस दाख़िल थियण खां पोइ जेको आहे मेडिकल जे जेका छोकिरी आहे जेका मेरी 7 सालनि जी जेका ॿारड़ी आहे आमना उनखे जेको आहे जिना अस्पताल मेडिकल ॾियो वियो आहे। जॾहिं त SSP जेको आहे इरफान बहादुर जो चवण आहे त जेको वाक़े में मुलसिक जवाबदार आहे उहो फोर्स ते गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त जेको आहे कंहिं सूरत में जेको आहे सो बख़्श न कयो वेंदो ऐं उहो वारसनि खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। ॿिए तरफ़ जेको आहे
एसएसपी जेको आहे जांच आरिफ महर जेको आहे एफआईआर दाख़िल थियण खां पोइ जेको आहे वाक़िए वारे हंध जो दौरो कयो आहे ऐं जेको आहे उन वारसनि खे ख़ातिरी कराई आहे। एसएसपी साफ़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे दौरे करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त जीअं वाक़िए वारे हंध तां जेके शाहिदियूं आहिनि उहे गॾु करे सघनि। उन खां अलावा जेको आहे वारसनि खे इंसाफ़ यकीन ॾियारे सघनि। हीउ हसास मामिलो आहे, हिनजी जेको आहे सो जांच बहितर नमूने थियणु घुरिजे। हींअर जेकी एफआईआर दाख़िल थी आहे उन में जेको आहे ज़्यादती जो इल्ज़ाम हयो आहे वारसनि उहे कलम लागू कया विया आहिनि। जॾहिं त मेडिकल रिपोर्ट अचण खां पोइ तस्दीक थी वेंदी त ॾाढाई थी आहे त उहा जेके कलम लॻाया वेंदा ऐं जेको आहे वधीक सख़्ती सां जेको हिन केस खे जेको आहे ॾिठो वेंदो ऐं जेको आहे कारवाई कई वेंदी। जी ठीकु आहे सजाद, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।